में धारिया अफगानी भगोड़ा, सिंध में धारिया सिंध में धारिया धारिया सिंध छॾे वञो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। नाज़रीन, सकरण मास्कर लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में रहंदड़ गैरकानूनी तौर अफ़गाननि समेत ॿी आबादगारी ख़िलाफ़ सकरण में नेशनल प्रेस क्लब आॾो सिंध शागिर्द सपा सकरण पारां मोहम्मद जमा कीरियो जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते धारी आबादकारी ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे सिंध में वधंदड़ अफ़गाननि समेत ॿी धारी आबादकारी ते ॻणती जो इज़हार कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सिंध मां अफ़गाननि समेत ॿियनि गैर मुल्की पनाहगीरनि खे फौरी तौर नेकाली ॾिनी वञे, जॾहिं त सिंध में संदनि ठहियल शनाख्ती कार्ड पिणु रद्द कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।